हींअर मां इनवाइट करणु चाहियां थो असांजो पंहिंजो दोस्त इलाज फेलो ऐं उस्ताद हाई स्कूल जो मोहम्मद यूसुफ सोब। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में मोहम्मद यूसुफ सोब। अस्सलाम वालेकुम या अली मदद। सबका पहिरियां त जीए सिंध, जीए सिंध। मां निहायत ही शुक्रगुज़ार आहियां पहिरियां त जान मोहम्मद चन्ना साहब जा जंहिं असांखे शॉर्ट टाइम में इनवाइट कयो इन शॉर्ट टाइम। ऐं मूंखे एक्साइटमेंट हुई ॾाढी त मां जान मोहम्मद जे प्रोग्राम में शरीक थियां, छो जो लास्ट ईयर बि मां ही प्रोग्राम ज्वाइन कयो हो। ॾाढी ख़ुशी थी मूंखे, छो जो अहिड़ा सकाफ़ती मेला कॾहिं कॾहिं थींदा आहिनि ऐं थींदा आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। उन खां पोइ मां हिकिड़ी लास्ट में वधीक टाइम न वठंदुमि त हिकिड़ी सजेशन ॾींदुमि जान मोहम्मद चन्ना साहब खे त टेबल ऑफ परफॉर्मेंस खां अलावा हिकिड़ी क्विज़ रखी वञे सकाफ़त जे लिहाज़ सां। माना सकाफ़त मतिलबु जेके तारीख़ी जॻहियूं आहिनि उन्हनि जे माना 5 क्लास या 4 क्लास जे पाण में हिकिड़ी क्विज़ रखी वञे त इहो अञा वधीक बहितर थींदो। वधीक जान मोहम्मद इंशाअल्लाह हिन ते फॉलो कंदा ऐं बहितरी थींदी। अल्लाह हाफ़िज़। साईं यूसुफ साहब जन जी वॾी महिरबानी जिन असांखे सुठा लफ़्ज़ चया ऐं असांखे हिकिड़ी सजेशन ॾिनऊं त असां हिक ॿिए सां जेके स्कूल आहिनि उहे क्विज़ कॉम्पिटिशन करायूं। ईअं साईं त इंशाअल्लाह कराईंदासीं।